अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ तां ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद चाड़ो तां सां गॾु आहियां। शामिल रखूं था मीरपुर बठोरे खां अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट। मीरपुर बठोरे जे 12 साला नीगर सां बदफैली बैदि वीडियो भरण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में मीरपुर बठोरे जे इरिगेशन कॉलोनी जे रहवासी मोहम्मद हुसैन ख़ासकली हिते साफ़ी नालो ॿुधाईंदे ॿुधायो आहे त संदसी पाड़े में रहंदड़ जाबदारनि पारां गुज़िरियल ॾींहुं शाम देर सां संस 12 साला पुट खे ज़बरदस्ती इरिगेशन कॉलोनी में वाक़िअ हिकु जॻह में बंदि करे सांस ज़ोरी बदफैली करे अहिड़ी वीडियो पिणु रिकॉर्ड कई आहे। हुन ॿुधायो त अॼु सुबुह इन मसइले जी आगाही बैदि मीरपुर बठोरो पुलिस स्टेशन ते फ़रियाद दाख़िल करायो ऐं पुलिस जाबदार खे गिरफ़्तार करण लाइ पहुती, लेकिन कुझु बाअसर धुरियुनि जाबदार खे गिरफ़्तार करण नाहे ॾिनो। ओॾां मुतासिर नीगर सुभाणे अली साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं जाबदारनि पारां सांस ज़ोरी बदफैली करे वीडियो रिकॉर्ड कई वई आहे ऐं कंहिंखे ॿुधाइण जी सूरत में सख़्त नतीजा भोगण जो धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। कई मुतासिर नीगर मुतालबो कयो त जाबदार खे फौरी गिरफ़्तार करे सांस इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मीरपुर बठोरो पुलिस पारां मोहम्मद हसन ख़ासकली जे फ़रियाद ते नामज़द जाबदार सलीम पखाली ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।